नानक सावण जे वसे चहूँ ओमा होए। नांगा मिर्गा मछियाँ रसिया घर धन होए। सावण आया है सखी, सावण आया है सखी। जल हर बरसण हार, जल हर बरसण हार। सावण आया हे सखी, सावण आया। नानक सुखी सावन सोहागणी, नानक सुखी नानक सुखी सावन सोहागणी। जिन सहनाल प्यार, जिन सहनाल प्यार, जिन सहनाल प्यार, जिन सहनाल प्यार। सावण आया हे सखी, सावण आया। जल हर बरसण हार, जल हर बरसण हार। सावण आया, सावण आया, सावण आया है सखी। बोल शंकर भगवान की जय। प्यारी साध संगत, सावण जो महीनो अची वियो आहे। तव्हांखे उन जूं लख लख वाधायूं। सावण जो महीनो भगवान शिव खे ॾाढो प्यारो आहे। विष्णु खे कारकत जो, शिव खे सावण जो महीनो प्यारो। ऐं असांखे ॿई महीना प्यारा आहिनि। सावण माना शीतलता ॾियण वारो, गर्मीअ खां पोइ थधिकार बरसात जे रूप में ॾियण वारो महीनो, भगवान शिव जो प्यारो महीनो उहो अची वियो आहे। असां उनखे महसूसु कयूं। प्रकृतिअ जे माध्यम सां परमात्मा सां मिलण जी टेक्निक आहे रामचरितमानस में। प्रकृतिअ जे द्वारा
गुरु ग्रंथ साहिब में बि प्रकृतिअ सां जुड़ी करे गुरु नानक परमात्मा खे पातो हो। त हुन सावण जे महीने में असां चंड खां वठी त्रयोदशीअ ताईं कथा कंदा आहियूं, शिव जी कथा कंदा आहियूं सिंधीअ में, ऐं श्री रामचरित मानस मां कंदा आहियूं। उन कथा में तव्हांजो स्वागत आहे। कथा ॿुधल ई आहे तव्हां सभिनि जी, पर कंदा आहियूं, हर साल कंदा आहियूं, ॿुधल बि आहे। कथा जी महिमा त एतिरी वॾी आहे जो कथा खे ॿुधण जे लाइ भॻवानु शिव कैलाश खां हेठि ईंदो आहे धरतीअ ते। हुनखे कहिड़ी ज़रूरत हेठि अचे, पर उतां ई शुरू थी थिए हीअ कथा कि भॻवानु शिव कैलाश पर्वत ते वेठो हो ऐं सतीअ खे चयईं कि मां वञा थो कथा ॿुधण। किथे? हेठि धरतीअ ते। सतीअ सोचईं धरतीअ जा माण्हू त मथे ईंदा आहिनि, दुर्गम यात्राऊं कंदा आहिनि, कठिन कठिन पहाड़ियुनि ते चढ़ी तीर्थनि ते वेंदा आहिनि। असां हुते ऑलरेडी मौजूदु आहियूं ऊचाईअ ते। भॻवानु शिव हेठि लही करे थो वञे धरती निवासियुनि वटि कथा ॿुधण, त भॻवानु शिव सम्झी वियो। चएसि थो सती, असां भली ऊचाईअ ते आहियूं, पर तॾहिं बि असां वटि कथा कान्हे। कथा इन्हनि माण्हुनि वटि आहे, धरतीअ जे जीवन वटि। उन लाइ त हेठि लहिणो पवंदो आहे। कथा में शामिलु थियण लाइ अहंकार खां हेठि अचिणो पवंदो आहे। पंहिंजे धन जो अहंकार, मान प्रतिष्ठा जो अहंकार, सूंहं जो अहंकार, उहो सभु छॾे करे हेठि थियणो पवंदो आहे। तॾहिं कथा में माण्हू शामिलु थींदो आहे। तीर्थ यात्रा लाइ ऊचाई ते वञिणो पवंदो आहे, कठिन कठिन यात्राऊं करणियूं पवंदियूं आहिनि, पर कथा में विश्राम पाइण जे लाइ हेठि लहिणो पवंदो आहे। त सतीअ सोचियो कि कुझु विशेष हूंदी कथा, जो स्त्री स्वभाव। भोलो भंडारी अगरि वञे थो हेठि लही करे कथा ॿुधण, त मां बि वञा। शिव खे चएसि थी मां बि हलंदसि कथा ॿुधण। हुन सोचियो कि का वॾी शइ हूंदी, जीअं कि अक्सर मायूं सोचींदियूं आहिनि कि कंहिं ग्रुप चई ॾिनो कि असां ग्रुप ठाहे करे वञूं था कंहिं सत्संग में, उते ॾाढो मज़ो ईंदो, आनंद ईंदो, ही थींदो, हू थींदो। त माई सोचींदी आहे स्वाभाविक कि मां बि वञा। उते छा थींदो उन सां मतिलबु कान्हे। ही अगरि सखियूं सहेलियूं चवनि थियूं त कुझु हूंदो, त मुंहिंजी गिनती बि हिन में थी वेंदी। हींअर त रुॻो हे पिए थियूं चवनि, पोइ मां बि चई सघंदसि। ईअं ई थींदो आहे न, माई इहो ई सोचींदी आहे न कि ही सभु कुझु चवनि थियूं, चाहे कोई वृंदावन जे लाइ जथो ठाहे वञे, चाहे कोई हरिद्वार जे लाइ, कोई अमृतसर जे लाइ, उहो त सुठो आहे, पर जेको उन जो नकारात्मक पहलू आहे उहो बि थोरो दर्शन कयो। मां ईअं ॾिठो आहे, मायूं चवंदियूं आहिनि वई हुअसि हरिद्वार वई हुअसि, अरे त उतां जो तो छा अनुभव कयो? हो बसि इहो ई ॿुधाईंदी, हिते वयसि, हुते धिका खाधा, हुते रुलियसि, हुते पिनियसि, असां हीअं कयोसीं, हूअं कयोसीं। माना असली आनंद त हुन पातो ई कोन, हुन जथे जो आनंद पातो। असां बि ग्रुप ठाहे विया हुआसीं, पर मूंखे ख़ुशी आहे कि असां में ईअं थींदो ई कोन्हे कॾहिं।
का नकारात्मकता खणी अचे या घर जूं ॻाल्हियूं माई खणी अचे, त इन करे चई सघां थो ॿियनि में छा थींदो आहे। कॾहिं बि तीर्थ यात्रा ते या कंहिं धार्मिक जॻह ते वञिजे त इन लाइ न वञिजे कि सभु पिया था वञनि, कुझु तो होगा। सती इहो सोचे रही आहे कुझु त हूंदो, मां बि थी हलां। पर हाणे जंहिंखे कथा सां प्यार ई कोन्हे उहो वञी करे कंदो बि छा, बोर थींदो। पोइ सोचींदो हल कठिनाई सहन कयां थी खणी, थोरो परेशानी थींदी, पर जॾहिं वापसि ईंदसि त मां बि शिव वांगुरु चई सघंदसि कि मां वई हुअसि, कथा में वई हुअसि, ॿियनि खे भेनरुनि खे ॿुधाईंदसि। दक्ष जी धीअ त हुई, भेनरुनि खे ॿुधाईंदसि कि मां वई, हेॾां वियासीं असां, हेॾां कथा ॿुधणु वियासीं कुंभज ऋषिअ वटि। शिव चयईंसि हलो भाई, तोखे कथा सां ॾाढो प्यार पैदा थी वियो हिकु भेरे में ई, हल मूंखे कहिड़ी दिक़त आहे, पर ॿुधंदासीं कथा। सतीअ चई हा कथा ई ॿुधंदासीं, उहो ई त चवां थी, त हलो भाई कथा ॿुधंदासीं। उहो युग हो त्रेता युग। उते ई चौपाइयूं अचनि थियूं रामचरितमानस में 47 नंबर दोहे खां, बालकांड 47 नंबर दोहो, उन खां पोइ वारियूं ही ॻाल्हियूं, ही लाइनियूं आहिनि। भयउ समय जय हेतु जय सुन मिट मिटहे विषाद। ही प्रसंग ॿुधण सां विषाद मिटंदो, दुख विषाद नाश थी वेंदो हीअ कथा ॿुधण सां। एक बार त्रेता युग माही, एक बार त्रेता युग माही, शंभु गए कुंभज ऋषि पाही, शंभु गए संग सती जग जननी भवानी, संग सती जग जननी भवानी, पूजे ऋषि अखिलेश्वर जानी, पूजे ऋषि अखिलेश्वर जानी। एक बार त्रेता युग माही, शंभु गए
कुंभज ऋषि पाहि शंभु गए कुंभज ऋषि पाहि। भगवान शिव ऐं सती हलिया कैलाश खां हेठि धरतीअ ते अची ऐं लंबी यात्रा करे दक्षिण दिशा में नासिक में अगस्त ऋषिअ जो आश्रम जंहिंजो हिकु नालो कुंभज बि आहे, घड़े मां इन जो जनम थियो हो, उन जे आश्रम में आया। हिकु यात्रा थींदी आहे दुर्गम यात्रा, तीर्थ यात्रा, ऐं हिकु थींदी आहे सुगम यात्रा। हिननि जी यात्रा सुगम हुई शिव ऐं सतीअ जी, छो त ऊंचाईअ तां हेठि आया। ऐं असां मनुष्यनि जे लाइ जेके तीर्थ स्थान आहिनि उहे लॻभॻि ऊंचाईअ ते आहिनि, हेठि बि आहिनि घणेई, पर अधिकतर ऊंचाईअ ते कष्टपूर्ण। इन जो हिकु कारण आहे ऐं वैज्ञानिक कारण साबित थियो आहे। सायो करे ॾुखियुनि जॻहियुनि ते तीर्थ इन करे रखिया विया, पहाड़ीअ ते बद्रीनाथ, केदारनाथ या ॿिए बि, ऐं अहिड़ियुनि जॻहियुनि ते जिते निर्जन वन, सुख सुविधाऊं न, पिछड़ियल ईअं लॻंदा एरिया तव्हांखे ॼण हिते कुझु आहे ई कोन। वृंदावन अॻे केवल वन हो, तुलसीअ जो वन, चारों तरफ़ तुलसी 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 हुई। मंदर त पोइ ठहिया, उतां जे पंडित ॿुधाई, जेके 300 सालनि खां उते आहिनि पंडित, उन्हनि ॿुधायो कि झंगल हूंदो हो, तुलसी जा पत्ता खाई करे बि गुज़रान कंदा हुआसीं। मंदर त 100-150 साल में ठहिया आहिनि, प्रेम मंदिर, इस्कॉन मंदिर पोइ ठहिया आहिनि, ऐं उहे उन जो फल आहिनि, वृंदावन जी भूमीअ जो फल आहिनि इहे मंदर। त न सुख न सुविधाऊं। त तीर्थ स्थान ते माण्हू वेंदो हो त एंजॉय करणु कोन वेंदो हो, कष्ट सहणु वेंदो हो। इन जो वैज्ञानिक कारण इहो आहे, अॼु एॾियूं बीमारियूं आहिनि जेके, उहे इन करे ई आहिनि कि माण्हुनि कठिन यात्राऊं करणु छॾे ॾिनियूं आहिनि। जीअं डायबिटीज़ खणो, शुगर, उहा छो थींदी आहे? तव्हां चवंदा मिठो खाइण सां, न छो थींदी आहे? उन सां त न थींदी आहे, तव्हां इहो था ॿुधायो, थींदी छो आहे? चिंता सां। माण्हू चवंदा आहिनि मिठे खाइण सां, पर मिठे सां न। दरअसल छा थींदो आहे, मिठी शइ खाइण खे जेका शइ पचाईंदी आहे उनखे चइबो आहे इंसुलिन, जंहिंखे तव्हां हाणे सुञातो हूंदो कि असां सभिनीनि हाणे सुञातो आहे कि इंजेक्शन थींदी आहे इंसुलिन, पर इहा इंसुलिन असांजे शरीर में बि ठहंदी आहे। अॻे ठहंदी हुई, हेॾा साल ठही, केतिरो बि मिठो खा, माण्हू पाण ख़ुशि थींदो हो, मिठो खाई करे पचाए वेंदो हो। त केरु पचाईंदो हो? इंसुलिन। उहा इंसुलिन कीअं ठहंदी आहे? असली ॻाल्हि इहा आहे, उहा इंसुलिन जेका माण्हू लॻाए थो ॿाहिरां, उहा शरीर में कीअं ठहंदी आहे? उहा ठहंदी आहे प्रसन्नता सां। जॾहिं माण्हूअ जो मनु ख़ुशि हूंदो आहे न, त इंसुलिन ठहंदी आहे। पोइ तव्हां केतिरो बि मिठो खाओ, ख़ुशीअ में मिठो खाओ, पची वेंदव, छो त इंसुलिन ठहंदी आहे ख़ुशीअ में, प्रसन्नता में। ऐं अगरि कोई दुखी थी करे खाए त इंसुलिन न ठहंदी, बल्कि उहा मिठी शइ पचंदी कोन, ऐं उहा ठही वेंदी शुगर। त इन करे क्रोध में ऐं कंहिं आवेग में कुझु न खाइणु खपे। या टीवी ॾिसंदे ॾिसंदे ॾाढा माण्हू खाईंदा आहिनि, सास भी कभी बहू थी,
त हू ज़हर पे थी ठहे रोटी, होॾां हू पियो थो ॾिसे टीवीअ में ऐं रोटी पियो थो खाए, त इंसुलिन कोन थी ठहे। त पहिरियों त इहो तीर्थ यात्राऊं असांखे प्रसन्नता ॾींदियूं आहिनि, घुमणु फिरणु, अलॻि देश, अलॻि शहर, अलॻि वातावरण। ऐं ॿियो शुगर थींदी आहे शरीर जो व्यायाम न करण सां, शरीर खे कसरत न ॾियण सां। त इन लाइ तीर्थ यात्रा ठाहिया विया कि माण्हू थोरो पंधु करे ऐं उते सुविधाऊं न ॾिसे, उते थोरो कष्ट ॾिसे, त उनखे कॾहिं शुगर कान थींदी। ऐं उते कोई हू न करे सुख सुविधाऊं कि मां हाणे त थी वियो आहे तीर्थनि ते होटलूं बि, रेस्टोरेंट बि, AC रूम बि, रुगो पैसा ख़र्च कयो, त पोइ उनजो असली फ़ाइदो कोन पियो थो मिले तीर्थ यात्रा जो। तीर्थ यात्रा जो मतिलबु इहो आहे कि शरीर खे कसरत मिले, मन खे प्रसन्नता मिले ऐं आध्यात्मिकता बि थी वञे, धर्म बि थी वञे। त ईअं अनेक बीमारियूं तीर्थ यात्रा सां दूर थींदियूं आहिनि। अॻे माण्हू वेंदा हुआ, ईअं मां पढ़ियो आहे, माण्हू वेंदा हुआ तीर्थ यात्राऊं करण त ठीकु थी ईंदा हुआ, बीमारियूं दूर करे ईंदा हुआ। पोइ चवंदा इहो ई आहे कि तीर्थ यात्रा करण जो फल मिलियो आहे, जबकि वैज्ञानिक कारण आहे सॼो। हलचल बि थी वई, मन बि प्रसन्न थी वियो। त ईअं ई तीर्थ यात्रा अगरि थोरी दुर्गम आहे, पंधु करिणो थो पए, त उन में नाराज़ न थिजे, दुखी न थिजे। इहो हिकु हू आहे, तपस्या आहे, कष्ट आहे, पर असांजे लाइ सुठो आहे। त भॻवान शिव जी ऐं सतीअ जी यात्रा दुर्गम कान हुई, सुगम हुई। हू ऊंचाईअ तां हेठि आया, पर छाजे करे? कथा जे करे। शिव खे कथा सां प्यार। ऐं वो वक्ता केरु? कथा करण वारो कुंभज ऋषि। उन जे आश्रम में आया। कुंभज ऋषि त ॾाढो प्रसन्न थियो। भॻवान शिव जा चरण धोता, भॻवान शिव जा चरण धोता। त सती ॾिसी रही आहे, उहा त हुतां ई घरां ई इहो सोचे करे हली आहे कि मां तीर्थ यात्रा ते वेंदसि, जिते बि वठी थो हले, कथा ते वेंदसि, पोइ मां सभिनि खे ॿुधाईंदसि कि मां वई हुअसि। मोबाइल हुजे सां त फ़ोटो बि कढी अचे हा ऐं स्टेटस लॻाए हा कि हितां थी आयसि, पोइ हेॾां वियासीं। भली मज़ो हिनखे न आयो हुजे, पर ॿुधाइण लाइ, ॿियनि खे चमकाइण जे लाइ, ॿियनि खे चरियो करण जे लाइ, कि ॿिया बि चवनि हाणे असां बि हलंदासीं। ॾाढनि जी इहा बि आदत थींदी आहे। ख़ुदि खे आनंद अचे चाहे न अचे, चमकाइणो ज़रूरी आहे। त सती उन टाइप जी माई आहे कि मां थोरो ॿुधायां सभिनि खे कि मां वई हुअसि। हाणे उहा ॾिसी रही आहे कि हिते छा पियो थो थिए। उन ॾिठई जंहिं वटि आया आहियूं असां कथा ॿुधण, उहो त असांजी पियो थो पूॼा करे, हो त असांखे एॾो आदर थो ॾिए, त माना इहो असांखां घटि आहे, इहो वक्ता असांखां घटि आहे। ठीकु आहे भाई, ॿुधूंसि था, हिन जो बि छा अथसि, कहिड़ो ज्ञान आहे हिन वटि, हीउ ज्ञान पे थी सम्झे। कथा में ज्ञान जी उमेद न रखिजो। कथा में जलेबी कोन मिलंदव कि तव्हांखे असां जलेबी तरे करे हुन सां कढी करे ॾियूं। उहो मिलंदव जलेबियुनि वटि, जिन नालो ई ज्ञान रखियो आहे सत्संग जो, सुठे सां जलेबी तरे ॾींदव। कथा में ज्ञान न, उलझियल ॻाल्हियूं न, वॾियूं 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 ॻाल्हियूं न, बसि ईअं जर्नल ॻाल्हियूं। इहे न वणनव त सतीअ वांगुरु ई ग़लती कंदा अची करे। हिते कथा में त चइबो आहे ॿार थी करे, सरल स्वभाव रखी करे। कुंभज ऋषिअ जो बि स्वभाव सरल, शिव जो बि स्वभाव सरल। इन करे कुंभज ऋषि शिव जा चरण पियो थो धोए।
तेरी पूजा करते हैं, करते रहेंगे। तेरी पूजा करते हैं, करते रहेंगे। तेरा ध्यान धरते हैं, तेरी पूजा करते हैं, करते रहेंगे। बड़ी मुश्किल से तेरा द्वार पाया, तेरा दर्श पाया। सबसे बढ़कर तेरा प्यार पाया। तुझे याद हर पल, करते रहेंगे। तेरी पूजा करते हैं, तेरी पूजा करते हैं। ये राहें कठिन है, प्रभु तू दया कर। पड़ा तेरे शरणी, मुझ पे कृपा कर। तेरी सेवा सुमरन हम करते रहेंगे। तेरी पूजा करते हैं, करते रहेंगे। कुंभज ऋषि शिव जी पूजा तो करे, उन्हनि खे चए थो मुंहिंजा धन भाग साईं तव्हां मूं वटि आया आहियो, अचो तव्हांजो स्वागत आहे। भगवान शिव अतिथि ठाहियो कुंभज ऋषिअ जो। मोरारी बापू हींअर अतिथीअ ते कथा कयईं, अतिथि देवो भव। उन में ॿुधायईं अतिथि कहिड़ो हुजणु खपे। अतिथि हुजे प्रिय, सुठो अतिथि महिमान उहो जंहिंजे अचण सां असांखे ख़ुशी मिले। ईअं न कि असां हो थी वञूं, भयभीत थी वञूं कि हाणे असांखे हिन खे मुंहुं ॾियणो पवंदो, हाणे समय कढणो पवंदो हिन जे लाइ। अतिथि अहिड़ो, असां अहिड़ा अतिथि न ठहूं कि असांजे वञण सां कंहिंजो बूथ सुॼी वञे। प्रिय थियूं त अतिथि हुजे प्यारो, ॿियो हुजे पूजनीय। अतिथि हुजे पूजनीय हुजे। अतिथि संस्कारी हुजे, उनखे पतो हुजे कि बोझ कोन्हे ठहिणो कंहिं वटि। मानस में ॾाढा अतिथि अथव। भरद्वाज ऐं याज्ञवल्क जो संवाद आहे हिन खां पहिरीं।
त याज्ञवल्क अतिथि थियो आहे भरद्वाज वटि, हिते भॻवानु शिव महिमान थियो आहे कुंभज ऋषिअ वटि। सपत्नी आयो आहे, सॼो हिनखे छा चइबो आहे सगुरो आयो आहे। अॻिते बि आहिनि अतिथि। पाण हाणे जेका कथा बालकांड पूरो कयोसीं त सॼी बारात अतिथि थी हुई जनकपुर में, महिमान। विश्वामित्र बि अतिथि थियो राजा जनक वटि। त महिमान थियणु ऐं मेज़बान थियणु हिकु प्रसन्नता ॾियण वारो इहो हिकु संबंध आहे, संयोग आहे। अॻे ज़माने में हो, हाणे ख़तमु थी वियो आहे, 90% ख़तमु थी वियो। हिकु वॾो नुक़सानु थी वियो आहे। अतिथि ऐं आतिथेय, महिमान ऐं मेज़बान जो रिश्तो जेको अॻे रहंदा हुआ घर में, उहो घटिजंदो थो वञे। भॻवानु शिव अतिथि थियो आहे कुंभज ऋषिअ जो। कुंभज ऋषि चएसि थो, हे अखिलेश्वर, तव्हां अखिलेश्वर आहियो। सतीअ सोचईं, हीअ असांखे अखिलेश्वर पियो थो चए, माना हिन वटि ज्ञान कान्हे। जीअं आम मायूं सोचींदियूं आहिनि, केॾी विनम्रता सां थो ॻाल्हाए, ईअं विनम्रता बि छॾियो, विनम्रता बि नकली अची वई आहे। ही छा पिया था कनि अॼुकल्ह अमृत वेला वग़ैरह, विनम्रता। ऐं उहो कूड़ एॾा ॻाल्हाईंदो आहे, तव्हांखे मूं ते विश्वास कोन ईंदो, पर मां ॿुधाए छॾियांव कि जेको ॾाढो विनम्रता सां पियो थो ॻाल्हाए, उहो कूड़ ॾाढा ॻाल्हाईंदो आहे, इहा मूंखे ख़बर पई। अच्छा, ॿी ॻाल्हि मां हुन ॾींहुं ॿुधाईमांव न कि अमृतसर में अमृत वेला वारनि खे सुञाणनि ई कोन, उनजो उन्हनि सां कोई मतिलबु ई कान्हे, चई कोन। वरी हिकिड़ी कुझु मायूं वेंदियूं आहिनि हवाई जहाज चाढ़णु, इहो ॿुधो अथव? प्लेन वठी हवाई जहाज नकली नंढड़ो, उहो गुरुद्वारे में चाढ़े अचिबो आहे, ख़बर अथव? इहो बि अमृत वेले वारनि वटि प्रचार थियो आहे। त हिकिड़ी माई पुछेसि थी हिकिड़े ऑटो वारे खां, भैया वो हवाई जहाज कहाँ चढ़ाते हैं? त चीज़ पागल हो गई हो क्या? चिड़ी वियसि उहो बि, गुरुद्वारे में हवाई जहाज चढ़ाओगी तुम? वो एक्चुअली जालंधर में आहे, अमृतसर में कान्हे। हिननि लाइ मायुनि लाइ त अमृतसर में ई सभु कुझु आहे। हवाई जहाज बि हिते चढ़ाइणो आहे, इच्छा बि हिते पूरी थींदी। हिकिड़ी दीदी आहे वरी बैरागढ़ में, उहा त इहो प्रचार कंदी आहे कि तव्हां मुंहिंजे हिसाब सां हलो, हीअं हीअं कयो त तव्हांजे नाले जी अरदास अमृतसर जे गुरुद्वारे में थींदी। छा ईअं पॉसिबल आहे? पर हिते बैरागढ़ में हले पियो थो, उते कंहिंखे कंहिंसां मतिलबु ई कोन्हे। हिते इहो धंधो हले पियो थो कि तूं 40 ॾींहं हीअं कर ऐं हीअ बि ख़र्चु कर एतिरो त तुंहिंजो नालो हुते खयो वेंदो, हरमंदर साहिबु अमृतसर में। माई ख़ुशि, उते कोई नालो बालो कोन पिया था खणनि। हीअ माई ख़ुशि पई थी थिए कि मुंहिंजो नालो खयनि हुते, रीना चयनि अमृतसर में। दीदी चएसि थी, हा तुंहिंजो नालो खयनि हुते अरदास में, रीना ख़ुशि। ख़ैर तव्हांजी मर्ज़ी, तव्हां वञो, पर मुंहिंजो कमु आहे ॿुधाइणु कि विनम्रता बि नकली थी वई आहे। विनम्रता वारो पाण अॼु जे ज़माने में सुठो हुआ दुकानदार। अगरि अॼु जे समय में कोई ॾाढो विनम्रता सां ॻाल्हाए न, उहो कमाए वेंदो, उहो सुठा पैसा ठाहे वेंदो। त हिते विनम्रता न चवां, हिते कुंभज ऋषि जी सरलता आहे जो सतीअ खे लॻो कि हिन वटि ज्ञान कान्हे, हिन वटि कुझु कान्हे, पर ईअं न आहे। ही कुंभज ऋषि उहो आहे जेको सॼो समुंड पी वियो हो, उनखां पोइ बि ही नॉर्मल आहे, सहज आहे। शायदि सतीअ खे इहा ख़बर न हूंदी। हाणे उते रहिया छाजे करे? कथा जे लाइ। शिव खे कथा ॿुधणी हुई ऐं कुंभज ऋषिअ खे कथा ॻाइणी हुई। त कुंभज ऋषिअ कथा करणु शुरू कई। कहिड़ी कथा?
जिसे श्रवण कर मिट जाती 100 जन्म जन्म की व्यथा। जय जय राम कथा, जय श्री राम कथा, जय जय राम कथा, जय श्री राम कथा। जिसे श्रवण कर मिट जाती है, जिसे श्रवण कर मिट जाती 100 जन्म जन्म की व्यथा। जय जय राम कथा, जय श्री राम कथा, जय जय राम कथा, जय श्री राम कथा। राम कथा कलि कामद गाए, सुजन सजीवनि मूर सुहाई। राम कथा कलि कामद गाई, सुजन सजीवनि मूर सुहाई। बुध विश्राम सकल जन रंजनी, राम कथा कलि कलश विभंजनी। तेरा परमारथ बन जाए, श्री नारद कर जथा। जय जय राम कथा, जय श्री राम कथा, जय जय, जय श्री राम कथा। महामोह महिषेष विशाला, राम कथा कालिका कराला। महामोह महिषेष विशाला, राम कथा कालिका कराला। राम कथा शशि किरण समाना, संत चकोर करहि तेहि पाना। पीकर तू भी अमर हो जाए, सुनकर तू भी अमर हो जाए। श्री हनुमंत जथा, जय जय राम कथा, जय श्री राम कथा, जय जय राम। राम कथा कलि बिटप कुठारी, सादर सुनो गिरिराज कुमारी। राम कथा कलि बिटप कुठारी, सादर सुनो गिरिराज कुमारी। राम कथा सुंदर करतारी, संशय बेहग उड़ावन हारी। तेरा सब संशय भागेगा, मेरा सब संशय भागेगा। माँ पार्वती कर जथा, जय जय राम कथा, जय श्री राम कथा, जय जय राम कथा, जय श्री राम कथा। राम कथा मुनि बरज बखानी, सुनि महेश परम सुख मानी। राम कथा मुनि बरज बखानी, सुनि महेश परम सुख मानी। ऋषि पूछि हरि भगत सुहाई, कही शंभु अधिकारी पाई।
जिसे श्रवण कर मिट जाती है, सौ जन्म जन्म की व्यथा। जय जय राम कथा, जय श्री राम कथा, जय जय राम कथा, जय श्री राम कथा। राम कथा मुनि बर्ज बखानी, सुनी महेश परम सुख मानी। उन ऋषिअ राम कथा शुरू कई, जंहिंखे ॿुधी करे भॻवानु शिव परम सुख महसूसु कयो। ॿुधण सां सुख कंहिंखे कंहिंखे ई मिलंदो आहे, कंहिं विरले खे ई कथा ॿुधी करे सुख मिलंदो आहे। बाक़ी त माण्हू ॾिसण में इंट्रस्टेड आहिनि, कथा खे बि ॾिसण वेंदा आहिनि कि केरु आयो हो केरु न आयो हो, कंहिं कहिड़ी ड्रेस पाती हुई, इहो ॾिसी ईंदा आहिनि ऐं इन्हनि खे इन में सुख मिलंदो आहे। पर कथा जो असली सुख आहे श्रवण में, ॿुधण में। सती ॿुधे कान पई, सती ॾिसे पई, इन करे चुकजंदी पई वञे। हिन कथा जी गंगा हले पई पर सतीअ खे कुझु बि पले न पियो पए, छो त उहो ॾिसे पई केवल। ऋषिअ खे ॾिसे, वरी आश्रम ॾिसे, वरी कोई आश्रम जे ॿाहिरि लंघे त उनखे ॾिसे, वरी शिव खे ॾिसे, पर ॿुधे कान पई। अहिड़ा सभु प्रसंग ॿुधाए पियो। शिव जा त ॿुधल ई हुआ सभु प्रसंग कथा जा। शिव खे इन लाइ प्रसन्नता पई थिए छो त सोचे पियो जेका रचना मूं कई हुई, रची महेश निज मानस राका, उनखे ही ॾाढे सुंदर नमूने सां प्रस्तुत पियो थो करे। मुंहिंजी रचना खे जेको मां रचियो आहे उनखे ॾाढा सुंदर तरीक़े सां प्रस्तुत पियो थो करे। वक्ता ते बि भॻवानु शिव प्रसन्न थींदो आहे जॾहिं कोई वक्ता समय जे अनुसार उन ई प्रसंग खे प्रस्तुत कंदो आहे त सुठो लॻंदो आहे शिव खे। सभु प्रसंग ॿुधाया ऋषि कुंभज कि कीअं भॻवान राम जो अवतार थियो, छो थियो, सभु ॿुधाया। सती कोन पई ॿुधे। जॾहिं कथा पूर्ण थी त वक्ता जेको आहे कुंभज ऋषि, उहो शिव खां कुझु घुरे थो, छो त शिव चयईंसि कुझु घुरो, मां तव्हांखे छा ॾियां? त छा घुरियईं उन? भगति। ऋषि पूछी हरि भगति सुहाई। ऋषिअ पुछई शिव खां कि भक्ति छा आहे, भक्ति कीअं थींदी आहे? शिव उनखे सम्झायईं भक्ति कीअं थींदी आहे। कही शंभु अधिकारी पाई। पोइ रहिया कुझु ॾींहं, कहत सुनत रघुपति गुण गाथा, कछ दिन तव्हां रहे गिरिनाथा। पोइ वरी शिव मोकल घुरी कि हाणे असांखे मोकल ॾियो, असां ॾाढा ॾींहं तव्हां वटि रहियासीं ऐं आनंद कयोसीं, हाणे असां वञूं। मुनि सन बिदा मांग त्रिपुरारी, चले भवन संग दक्ष कुमारी। तुलसीदास लिखे थो, उन ऋषिअ खां मोकल वठी करे भॻवानु शिव हलियो घर जे तरफ़। गॾु केरु अथसि हाणे? दक्ष कुमारी। अचण महिल गॾु केरु हुई? संग सती जग जननी भवानी। वञण महिल थी वई दक्ष कुमारी। दक्ष जो असरु अची वियो सतीअ में। उहो ई अभिमान, धन जो अभिमान, ज्ञान जो अभिमान, इहो नज़र अची वियो त हाणे थी वई दक्ष कुमारी। उन वक़्तु ई इहो प्रसंग थियो, त्रेता युग हली रहियो हो, भॻवानु राम वनवास में हो ऐं रावण सीता खे खणी हलियो वियो हो। राम ऐं लक्ष्मण सीता खे ॻोल्हनि पिया। उन वक़्त जी इहा घटना आहे जॾहिं हीअ अचनि पिया कथा ॿुधी करे। त्रेता युग हली रहियो हो, राम ऐं लक्ष्मण सीता खे पिया ॻोल्हनि। हो
तेहि अवसर भंजन मही भारा। हरि रघुवंश लीन अवतारा। राम सिया राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। पिता बचन तज राज उदासी। दंडक बन विचरत अविनाशी। राम सिया राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। हेॾां भगवान शिव खे मन में अभिलाषा थी, इच्छा थी। हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी इच्छा आहे, चॉइस आहे। कंहिंखे कंहिंमें सुठो लॻंदो आहे ॾिसणु, कंहिंखे कुझु। शिव खे इहा इच्छा थी कि मां राम खे रुअंदे ॾिसां, कि कीअं हू पंहिंजी पत्नीअ जे विरह में रोए थो। मां पंहिंजे राम जी इहा लीला ॾिसां ऐं ॾिसां कि सही नाटक करे थो या न। ॾिसां ओॾीमहिल मूंखे भॻवानु लॻे थो या मां बि मुंझी थो पवां। असली इहा ई लीला आहे राम जी, जंहिंमें वॾा वॾा मोहित थी वेंदा आहिनि, भ्रमित थी वेंदा आहिनि। गरुड़ खे बि मोह थियो हो ऐं थोरो वशिष्ठ मुनीअ खे बि थियो हो ऐं सतीअ खे बि थींदो ऐं भरद्वाज खे बि थोरो संशय कि इहो राम ई भॻवानु आहे या कोई ॿियो आहे। त वधीक मोह उते थियो आहे जिते राम रुनो आहे। जॾहिं गरुड़ आयो तॾहिं राम त नागपाश में ॿधल हो, तॾहिं बि गरुड़ खे मोह थियो। सतीअ खे तॾहिं मोह थियो जॾहिं राम रोए पियो। त शिव सोची ॾिसां मूंखे बि मोह या भ्रम थिए थो या राम खे रुअंदो ॾिसी करे। त इहा लीला जेकर मां ॾिसां, दर्शन थिए राम जो। हृदय विचारत जात हर केही विद दर्शन होए। गुप्त रूप अवतरे हूँ प्रभु गए जान सब कोय। शिव वरी मन में सोचे थो कि हुन जी लीला में विघ्न विझण बि ठीकु न आहे। हो पंहिंजी लीला पियो थो करे राम, त मां विच में न वञा, पर मुंहिंजे मन में इच्छा त आहे दर्शन जी। शंकर और अति क्षोभ सती न जान है मरम सोई। तुलसी दर्शन लोभ मन डर लोचन लालची। भगवान शिव जे मन में हिकु लालच आहे, दर्शन जी लालसा। ॿी लालसा न, बसि दर्शन जी लालसा, ॾिसण जी लालसा। सोचींदो पियो अचे भगवान शिव कि कीअं मां दर्शन कयां। त भगवान शिव पंहिंजे तरफ़ां कोई प्रयास कोन कयो कि मां घुसी वञा उन रोड ते जितां लंघे थो। भगवान शिव सहज ई हलंदो रहियो कि मुंहिंजे भाग में हूंदो त दर्शन थी वेंदो। ऐं ईअं ई थियो। भगवान शिव अचे पियो सतीअ सां गॾिजी, त परियां खां राम नज़र अची वियो। भगवान शिव बीह रहियो, ॾाढो प्रसन्न थी करे हथ जोड़े निहारणु लॻो कि राम जेको आहे वणनि खां पियो थो पुछे कि तव्हां मुंहिंजी सीता ॾिठी आहे छा? तव्हां मुंहिंजी सीता ॾिठी आहे? वणनि खां पुछे, पक्षियुनि खां पियो पुछे। इहो दृश्य ॾिसी करे कोई बि हू विचलित थी वञे कि राम रोए पियो थो एॾो प्यार ज़ाल सां। लक्ष्मण सम्झाए पियो थो कि भैया चिंता न कयो, मिली वेंदी भाभी। आश्रम देख जानकी हीना भय
कल जस प्राकृत दीना, बिरह व्यथा से व्यथित द्रवत हो, बन बन भटके राम, बन बन भटके राम। विरह व्यथा से व्यथित द्रवित हो, बन बन भटके राम, बन बन भटके राम। अपनी सिया को प्राण पिया को, पग पग ढूंढे राम। बिरह व्यथा से व्यथित द्रवित हो, बन बन भटके राम, बन बन भटके राम। कुंजन माही सरिता तीरे, बिरह विकल रघुवर अधीरे। कुंजन माही सरिता तीरे, बिरह विकल रघुवर अधीरे। हे खग हे मृग मधुकर श्रेणी, तुम देखी सीता मृग नयनी। वृक्ष लता से जासे तासे, पूछत डोलत राम। बिरह व्यथा से व्यथित द्रवित हो, बन बन भटके राम, बन बन भटके राम। हागुन खान जानकी सीता, रूपशील व्रत नेम पुनीता। प्राणा जी का घनिष्ठ स्नेही, कबहु न दूर भई वैदेही। श्री हरि जो श्री हीन सिया बिन, ऐसे लागे राम। बिरह व्यथा से व्यथित द्रवित हो, वन वन भटके राम, वन वन भटके राम। सीता जे विरह में राम वन वन भटके पियो। ऐं राम जेको बि उहा लीला कई न, उनखे केवल एक्टिंग न सम्झिजो, हुन पंहिंजो पाण खे हुन में ढाले छॾियो हो। उहो भॻवानु राम पंहिंजो पाण खे ओहिड़ो ठाहे छॾियो हुअईं। पूरो हिकु मनुष्य ठहिणो आहे मूंखे। हिकु मनुष्य कीअं दुख सहन कंदो आहे, मनुष्य कीअं विछोड़े में रुअंदो आहे, उहो सभु नारद जो वचन सचो करिणो आहे। जेको सराप ॾिनो अथई, स्त्री वियोग में तूं रुअंदे, त ईअं थोरी मां रुगो ॿाहिरां रुअंदमि, हू भीतर सां रोनो राम। इहो ॾिसी भॻवानु शिव हथ जोड़ण लॻो कि
वाकई राम आहे भगवान पर रोए ईअं रहियो आहे ॼण को आम इंसान हुजे। शंभु समय ते ही राम ही देखा, उपजा हीअं अति हर्ष विशेषा। हर्ष शिव खे ख़ुशी थी, ख़ुशी इन करे थी कि लीला ॾिसणी हुई उनखे। भर लोचन छबि सिंधु निहारी, कुछ समय जान न कीन चिनारी। राम जो वो रूप ॾिठो कि रुअण में बि राम सुठो पियो लॻे, रुअण में बि ख़राबु न पियो लॻे। न त रुअण में त माण्हू सुठो न लॻंदो आहे न, राम उन में बि सुठो पियो लॻे, इहो ॾिसणु लॻो। पर शिव खे ख़बर कान हुई कि जंहिंमें मां एॾो मज़ो पियो थो वठां, हाणे सेम मूंसां बि उहो थियण वारो आहे। इन करे सोचे सम्झी करे प्रसन्न थिजो ऐं सोचे सम्झी करे इच्छा रखिजो। शिव सां सभु पोइ अॻिते हली इहो ई थींदो, पाण बि रुअंदो। हिकु पंहिंजी पत्नीअ जे विरह में शिव त केवल एतिरो ई चयो, जय सच्चिदानंद जग पावन, हे सच्चिदानंद तव्हांजी जय हुजे। इहो चई करे अॻिते वधियो। सती बीह रही, चयईंसि एक्सक्यूज़ मी, केरु जय सच्चिदानंद केरु आहे हिते? शिव मुस्कुरायो, तो ॾिठई कान मां कंहिंजे तरफ़ हथ जोड़े करे चयो जय, तव्हांजी जय हुजे सच्चिदानंद। सती चई हा ॾिठो, तॾहिं त कंफ्यूज़ थी वई आहियां। हू रोए पियो थो हिकिड़ो, त उनखे हथ जोड़िया अथव जय सच्चिदानंद। शिव चयसि थो हा इहो भॻवानु आहे, ब्रह्म आहे। सती चयसि थी ब्रह्म हीअं थींदो आहे छा? ब्रह्म जो व्यापक ब्रज अज अकल अनीय अभेद। ब्रह्म जेको थींदो आहे सो सर्वव्यापक हूंदो आहे, माया रहित हूंदो आहे, अजन्मो हूंदो आहे, अगोचर हूंदो आहे, उनखे का इच्छा ई कान हूंदी आहे, भेद रहित हूंदो आहे, उनखे वेद बि कोन था ॼाणे सघनि, उहो ही आहे छा? शिव चयईंसि हा। सतीअ चयईंसि उहो मनुष्य थी सघे थो छा कॾहिं? भॻवानु शिव मुस्कुराए करे चएसि थो, अरे सती तो कथा शायदि कोन ॿुधई। अरे जंहिं वटि असां हलियासीं कुंभज ऋषिअ वटि, उन राम कथा चई हुई न? सतीअ चई हा। त उन में जेको ॿुधाई तो ॿुधई कोन छा? उहो ई त आहे हीअ। सती कंफ्यूज़ थी वई। सती चए थी कथा बथा त छॾियो साइड में, मूंखे सभु पतो आहे, उहो त मूंखे ज्ञान फुल आहे, हुनखे पाण छा ज्ञान हूंदो? मूंखे एॾो उहो त सरल सरल ॻाल्हियूं पियो करे। त सवेल मां निवेदन पियो कयां कि विनम्रता न, सरल ॻाल्हियुनि खे तव्हां हू न सम्झिजो कि इहे नंढियूं थींदियूं आहिनि। सरल ॻाल्हियुनि में ई असांजी उलझनुनि जी चाबी आहे। असां जेको उलझी विया आहियूं न, अॼु जटिल थी विया आहियूं, उहा चाबी किथे आहे? सरलता में। कि सरल वक्ता खे पकड़ियो, जेको सरलता सां तव्हांजूं जलेबियूं सुलझाए, उते ई आहे सभु कुझु। पर सतीअ ॿुधाई कान, इन करे कंफ्यूज़ थी वई। चए थी उनखां वधीक ज्ञान त मूंखे आहे, उहो छॾियो, उनखे केरु हो छा हो छॾियोसि। मां पंहिंजे ज्ञान जे आधार ते थी चई सघां कि भॻवानु हीअं कोन थींदो आहे। वधि में वधि भॻवानु विष्णुअ जहिड़ो थींदो आहे, मां मञा थी हलो। विष्णुअ जो शरीर आहे, मां मञा थी। उहो भी ही कान्हे, छो त हुनखे 4 हथ आहिनि ऐं उहो सर्वज्ञ आहे विष्णु। हिनखे त न 4 हथ आहिनि, न ही सर्वज्ञ आहे। इनखे त एतिरी बि ख़बर कान्हे कि हिन जी ज़ाल किथे आहे। इहो अथव नंढड़ो अकुलु, नंढो दिमाग़ु। मायूं वधीक ईअं यूज़ कंदियूं आहिनि, एतिरो सो। पोइ हीअं छो थींदो आहे? पोइ हीअं छो चवंदा आहिनि? पोइ 4 ॼणियूं हीअं छो पियूं कनि? अहिड़ा तर्क मायुनि जा। अरे इहे तर्क ॾाढा नंढा आहिनि, सत्य ॾाढो वॾो आहे। सत्य ॾाढो वॾो थींदो आहे।
उनखे सम्झण लाइ कथा ॿुधणी पवंदी आहे। तॾहिं सती चए थी मां मञा थी भोला भंडारी कि तव्हां कूड़ न ॻाल्हाईंदा आहियो, तॾहिं त मां बीह रही आहियां हिते कि मुंहिंजो कन्फ्यूज़न दूरि थिए, पोइ अॻिते वधंदासीं। तव्हां ग़लति नथा चई सघो, पर मुंहिंजो ज्ञान बि ग़लति कान्हे। तव्हां था चओ हे भॻवानु आहे, मुंहिंजो ज्ञान चए थो कि भॻवानु हीअं कोन थींदो आहे, भॻवानु जीव कोन्हे, इहो त भॻवानु जीव कार मां लहंदो आहे, उन जा ठाट बाट हूंदा आहिनि। हे भॻवानु जीव कोन्हे, ही भॻवानु बि कोन्हे। ही रोए पियो थो, हिकु आम इंसान आहे। भॻवानु शिव चई मन में, पहिरीं मुंहं ते चईंसि सती तुंहिंजो स्त्री स्वभाव आहे, तूं संशय न कर। हे उहो ई आहे जंहिंजो ध्यानु ऋषि मुनि कंदा आहिनि, योगी कंदा आहिनि, वेद पुराण नेति नेति चवंदा आहिनि। पर तव्हां ॿुधायो छा सतीअ खे सम्झ में ईंदो? शिव त वीचारो कोशिशि थो करे कि केरु आहे? दीपचंदी मुनि धीर जोगी सिद्ध संतत बिमल मन जेहि ध्यावहि, कहि नेति निगम पुराण आगम, जास कीरत गावहि, सोई राम व्यापक ब्रह्म भुवन निकाय पति माया धनी, अवतरे हु अपने भगत हित, निज तंत्र नित रघुकुल मणि, निज तंत्र नित रघुकुल मणि। भगवान शिव चएसि तो पार सती हल कथा तो न ॿुधई, मां तो तोखे सम्झाएं, पंहिंजे भगतनि जे हित लाइ, पंहिंजे भगतनि जे भले लाइ उहो ई भॻवानु मनुष्य थी करे आयो आहे। उहो हे ई आहे, पंहिंजी इच्छा सां आयो आहे, मजबूरीअ में कोन आयो आहे, ख़ुदि जी इच्छा सां आयो आहे। पर हेॾा कन्फ्यूज़न आहे सतीअ खे, ज्ञान जो अहंकार, धन जो अहंकार ऐं अज्ञानता त आहे, त न शिव जी ॻाल्हि थी सम्झ में अचे, न राम भॻवानु लॻे थो। त भॻवानु शिव उते मुस्कुरायो आहे कि ॿुधाए मुंहिंजे घर में ई मां ॿियनि ते खिलंदो हुअमि। शिव थो चए ॿियनि ते खिलंदो हुअमि कि माया, माण्हू कीअं माया जे वस थी था वञनि, ऐं मुंहिंजी ज़ाल अॼु माया जे वस थी वई। लाग न उर उपदेश यद्यपि कहे शिव बार बहु, बोले बिहस महेश हरि माया बल जान जिया। शिव चए थो इहा माया वॾी प्रबल आहे जंहिं सतीअ खे पंहिंजे हुन में आणे छॾियो। इते असां कथा रखूं था, वरी सुभाणे श्रवण कंदासीं। बोल शंकर भगवान की जय। ही कथा हलंदी रोज़, समय इहो ई शाम जो 6:30 बजे, ऐं लॻभॻि 9 तारीख़ भोग पइजंदो, त्रयोदशीअ ते। शिव जी तिथि आहे उहा त्रयोदशी, उन ते भोग। ऐं अॼु चंड जो ॾिहाड़ो आहे, त मां हिकु मन में वीचार आयो आहे कि चंड ते कणा प्रसाद थींदो आहे न दरबारुनि में, उहो बंदि था कयूं। हाणे रोट प्रसाद अॼु खां वठी गंगाधाम दरबार में चंड ते कणा प्रसाद जे बजाए रोट प्रसाद विराइजंदो, उहो अॼु खां शुरूआति था कयूं। अॼु जेको रोट प्रसाद विराईंदासीं, इहो कल्ह ई असां बॉम्बे मां आया आहियूं, बॉम्बे मां। त उन बॉम्बे जी हिकु दरबार आहे माझादन दरबार, उतां जो प्रसाद अथव, पोइ असां पंहिंजो ठाहींदासीं। ठीकु आहे न? छो त ॾिसो समय अनुसार निर्णय खणणा पवंदा आहिनि। थी सघे थो वरी वापसि शुरू कयूं कणा प्रसाद, समय अनुसार माण्हुनि जो हू ॾिसी, रुख ॾिसी करे। हींअर छा थी वियो आहे ख़बर अथव? हींअर माण्हू बटिजी विया आहिनि गुरू नानक जे नाले ते। टे गुरू नानक थी विया अथव। मां फेसबुक ते इहा पोस्ट विधी, खलबली मची वई। चवनि 3 गुरू नानक अथव, हिकु 52 जो गुरू नानक, हिकु रिंकू भाई साहब वारो, उहो अलॻि अथव,
ऐं हिकु सिखनि सरदारनि वारो गुरु नानक, टई अलॻि अथव। गुरु नानक त एक्चुअल हिकु ई आहे, पर माण्हुनि जी हाणे ॾिसो अमृत वेले वारो जेके अमृत वेले वारा गुरु नानक खे मञनि था न, उहे 52 जे गुरु नानक खे नथा मञनि। अच्छा, वरी सरदार अमृत वेले वारे गुरु नानक खे महत्व नथा ॾियनि, चवनि था इहे अलाए छा छा पिया था कनि, सिख मर्यादा खां अलॻि पिया था हलनि। त इहे 3 गुरु नानक आहिनि। त अगरि असां गुरु नानक जे नाले ते कड़ा प्रसाद कयूं, विरहायूं था न, त माण्हू उहो ई था सोचनि कि हीअ बि अमृत वेले वारा ई आहिनि शायदि, त असां बंदि था कयूं। असांखे पंहिंजे सनातन परंपरा जी रक्षा करणी आहे, ऐं उहे आहिनि जगत गुरु श्री चंद्र भॻवानु, जिन गुरु नानक सां बि प्यारु कयो, पंहिंजे पिता सां। उन्हनि त असां सिंधियुनि खे ॿुधायो कि गुरु नानक केरु आहे। असां बाबा श्रीचंद खे भुलिजी वियासीं, पर उन बाबा श्रीचंद सनातन परंपरा बि निभाइण लाइ चयो आहे। ऐं छा पिया था कनि सिंधी मायूं, सनातन परंपरा भुलिजी करे सिखनि जी परंपरा पिया था निभाइनि। त इन करे असांखे मतां जरा सो बि कंहिंखे लॻे कि ही सिख आहिनि या गुरुद्वारे वारा आहिनि, न खपे असांखे। लालची, मां चवंदुमि उहे माण्हू लालची आहिनि। छा गुरु नानक सां प्यारु आहे हिननि खे? लालच बुरी बला, ही लालच जे करे धर्म भरम मटींदा रहंदा आहिनि। ऐं असां छाजे लाइ था नियम ठाहियूं? धर्म बचाइण जे लाइ। रोट प्रसाद अॼु खां। अच्छा, हिन टाइम में सावण में कोई झूलेलाल जो चालीहो पियो थो करे, कोई कुझु ॿियो पियो थो करे, सिर्फ़ु असां ई शिव कथा छो पिया था कयूं? छो त लालच कान्हे, सम्झा? लालच हुजे न त मां बि सरल वारा खणी अचां, घोड़े ते आयो मुंहिंजो लाल। मां झूलेलाल जी आलोचना नथो कयां, झूलेलाल पहिरीं आहे असां सिंधियुनि जे लाइ, तॾहिं त सिंधीअ में बि थो कथा कयां, पर उहो सवलो आहे। तव्हांखे लाइ कॾहिं महसूसु थींदो सवलो कमु न करे ॾुखियो कमु पिया था कयूं? हाणे ॾिसो, बॉम्बे वियासीं न, करन गॾु हो, करन खे चयोमांसि यार ही कमु एॾो सरल आहे बॉम्बे वारो। बॉम्बे में वरसी हुई संत जी, ऐं सिंधी माण्हू वेठा हुआ, पैसा बि ॾाढा सुठा, भेटा सुठी मिलंदी आहे, व्यवस्था सुठी, होटल वांगुरु रूम आहिनि उते, रोटी पाणी। पर कमु छा ख़बर अथव? करन खे चयोमांसि सिर्फ़ु असांखे ॻाइणो आहे, ऐं कुझु बि ॻाइणो आहे। हेॾा भॼन आहिनि, घणियूं 8 कापियूं आहिनि मूं वटि भॼननि जूं, जेको मन में अचे ॻाए। ऐं कोई मतिलबु न कि उहो फिट थिए थो या नथो फिट थिए, कुझु बि ॻाए। असां वञूं ॻाईंदा, बसि थी वियो, कलाक खनि तव्हां ॻायो, थी वियो। पोइ मूंखे पतो पियो कि वर्सियुनि मेलनि ते जेके प्रोग्राम कनि था न, उहो कमु सरल आहे, छो त कुझु बि ॻाइणो आहे। बसि भॼन सिलेक्ट करणा आहिनि कि हीअ भॼन माण्हुनि खे वणंदो, हीअ बि वणंदो। पोइ भॼन जे अनुसार स्पीच तयारु कर, थोरी ॻाइणो इहो ई आहे, स्पीच तयारु कर उन अनुसार, बसि ॻाए करे एंजॉय कराए माण्हुनि खे, थोड़ी लालच ॾीन। भाई आपने जो ये 4-5 भजन सुने ना, इससे आपकी मनोकामना पूरी होगी। हिकु इहो फार्मूलो आहे। ऐं ॿियो आप अच्छे हो, दुख दूर हो जाएंगे, ॿियो इहो फार्मूलो। 20-25 हज़ार वठी वेंदा आहिनि। त मां पियो चवां यार एॾो सरल कम में हेॾा पैसा, इज़त बि, भीड़ बि, ऐं कथा ॾुखी आहे। छो ॾुखी आहे? छो त जेको लिखियलु आहे उहो ई चवणो आहे, ऐं उन ते हलणो बि आहे। ॾुखियो इन करे त आहे कि जेसिताईं ख़ुदि असां नथा आचरण कयूं, असां हिकु अखर बि नथा चई सघूं। जेको लिखियलु आहे पोइ उन अनुसार भॼन ॻाइणो आहे। ईअं थोरी कोई बि घुसेड़ो विच में भॼन, जेको प्रसंग हले थो, ऐं रोज़ु नओं एॾी महिनत मथो हणूं पिया था, त बि छाजे लाइ? धर्म बचाइण जे लाइ, परंपरा। ऐं इहो ॾिसी करे अगरि कंहिंखे नथो वणे, कोई नथो अचे, त बि कोई अफ़सोस कान्हे, असां पंहिंजो कमु कंदा रहंदासीं। आलोचना बि थी रही आहे, छो त माण्हुनि जो लोभ नथो थिए पूरो, अहंकार नथो वधे, स्टेटस न जाॻणो त आहे कोन कंहिंखे।
निंड डिस्टर्ब ई थी थिए उन्हनि जी, त वीचारा उहे सुम्हिया पिया हुजनि। अलाए छो स्वभाव अहिड़ो आहे कि भली कोई न बि अचे न, इच्छा इहा ई थी थिए इहो ई कमु करण जी। भली कोई न बि अचे त बि इहो ई इच्छा इहा ई थी थिए इहो ई कमु कयां, भली अकेलो कयां। पर उन में बि अगरि हिकु ॿ ॼणा कोई अची वञनि त ईअं ई सम्झिबो कि कुंभज ऋषि ऐं भॻवानु शिव वेठो आहे। मां ईअं सम्झंदुमि शिव जहिड़ो श्रोता आहे मुंहिंजे अॻियां। श्रोता जी वैल्यू वधीक अथव अॼु जे समय में, छो त श्रोता कोई थियण लाइ तयारु कान्हे, ॿुधण लाइ कोई तयारु कान्हे। ख़ैर के माण्हू त इन जो बि ग़लति अर्थ कढंदा कि हीअ पंहिंजी वॾाई पियो थो करे, हे मिड़ई हर ॻाल्हि खे सुठो ई करे ॿुधाईंदो आहे, कि ईअं बि चवंदा। भली चवनि, पर मां क्लियर करे छॾियो कि महिनत वारो कमु पिया था कयूं, ॾुखियो कमु पिया था कयूं, इज़ी कमु कोन पिया था कयूं। इज़ी कमु कहिड़ो थींदो आहे ख़बर अथव? रेडीमेड, सेम भॼन, सेम व्याख्यान, सेम ॻाल्हियूं, सभु उहो ई। तव्हांखे नचाइणो आहे, थोरो कुॾाइणो आहे, ॿ टे लालचूं ॾियणियूं आहिनि, पैसा बि वठिणा आहिनि, उहो सवलो कमु आहे। हीअ ॾुखियो कमु आहे, त उन में ई हिकु नओं था शुरू कयूं। इन में बि कोई आलोचना कंदा कि कणा प्रसाद बंदि करे छॾियनि गुरूअ जो। इन करे बंदि कयो छो त तो धर्म मटे छॾियो, न त असांखे ज़रूरत न हुई त कणा प्रसाद न। अञा घटिजी वेंदा हाणे ॾिसिजो चंड ते माण्हू रोट प्रसाद। मां को फ़ाइदा कोन ॿुधाईंदुमि रोट प्रसाद जा, तव्हांखे वठिणो आहे त वठो, न वठिणो आहे त विरहाइजंदो इहो ई। हाणे इहा चिंता न रखंदा आहियूं कि केरु ईंदो, केरु ख़ुशि थींदो, केरु नाराज़ थींदो। हा फ़र्क़ु पए त पोइ सोचूं, फ़र्क़ु त कुझु असांखे पए कान थो। न जीवन शैली थी मटिजे, न धन थो घटिजे, न कुझु ॿियो थो घटिजे, न ख़ुशी थी घटिजे, सभु आहे। त हिते उहो ॿाओ वेठो आहे जेको पंहिंजे मर्ज़ीअ सां हलंदो आहे, मन मर्ज़ीअ सां न, अंतःकरण जी प्रवृत्तीअ सां। हिते उहो कान्हे जेको चमचागिरी करे माण्हुनि जी। उहे त अनेक थी विया, अनेक आहिनि न अहिड़ा त। हा त वञो हुते, सुभाणे वरी पाण मिलंदासीं। जंहिंखे अचिणो हुजे वेलकम, कथा ॿुधण लाइ ई अचिजो, ॿिए फालतू ॻाल्हियुनि लाइ न अचो प्लीज़। कि मां बि वई हुअसि, अॼु हीअं थियो, अॼु हूअ बि आई हुई, फलाणी आई, शक्ल ॾिसण न अचिजो। मां साफ़ थो चवां, ईअं न सम्झिजो कि मथां थो चवां ऐं मंशा उहा ई आहे, न, साफ़ ई थो चवां। असांखे कोन खपे खरपत, भीड़ न खपे फालतू माण्हुनि जी। त सावण में असां शिव कथा पिया था कयूं, जिते कि हर कोई धंधो पियो थो करे, सीज़न पियो थो करे पंहिंजी। ॿिए बि कम थियनि पिया था, किथे अभिषेक पिया था थियनि, किथे मिटीअ जा शिवलिंग पिया था ठाहिया वञनि, किथे कुझु, किथे बाबा श्रीचंद जो चालीहो बि हली रहियो आहे। असां पिया था शिव कथा कयूं। कथा में रुचि हुजेव त अचिजो, बसि, ॿियो हू हुन लाइ न अचिजो कि इच्छा पूरी थींदी आहे। छाजी इच्छा? हुन जी इच्छा पूरी थियणु खपे, भॻवान जी। त हिते सत्संग जी समाप्ति आहे। मां भूमिका ठाहे करे ॿुधाए छॾियोमांव सुभाणे छो अचिणो आहे, छाजे करे अचिणो आहे। अगरि मां बि चवांव सुभाणे थाली खणी अचिजो, मिटी खणी अचिजो, शिवलिंग ठाहींदासीं 108, इन खां वधीक माण्हू अची वेंदा, वधीक अची वेंदा। पर न, मां तो चवां इहा ई कथा कंदासीं, जेका ॿुधल उहो ई ॿुधल ई अथव न, पोइ छो था अचो, ॿुधल ई अथव, सेम त आहे, वही तो आहे। त वो अलॻि आहे। हा, अच्छा, हिनखे घणा साल थी विया शुरू कए? 2008? 2008 त मूंखे यादि आहे। 15 साल थी विया हिन कथा खे। हर साल साॻी कंदा आहियूं। ऐं 2 दफ़ा हुन में बि आई आहे, जॾहिं राम कथा जो क्रम खयो आहे, त बि पुराणी कान्हे।
त न कयो छा? हा त तॾहिं त असां कयूं था, असांखे वणे थी, मूंखे वणे थी वक्ता खे, तॾहिं त कयूं पिया था। ऐं शुरू बि छो कई, कुझु प्रेरणा थी हुई, उहो मूंखे ख़बर आहे। त इहा कथा असांजे लाइ आहे, पर्सनल वणेव त अचिजो, ग्रुप सां इहो न सोचिजो कि असां चइनि ॼणनि खे वणंदी त ईंदासीं, अकेले खे वणणु खपे, अकेले खे त अचिजो। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय। आरती श्री रामायण जी की, कीरत कलित ललित से पी की।